बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। इंसान जी शख़्सियत जा केतिरा ई पहलू हूंदा आहिनि। शख़्सियत जी हमेशह माण्हू कोशिशि कंदा आहिनि त कंहिंजे लाइ ॼाण हासिलु कनि, उन लाइ सम्झनि, पर सम्झनि वारा न आहिनि माण्हू। उहे ॼाण हासिलु कंदा आहिनि, उहे कोशिशि कंदा आहिनि त कंहिं माण्हूअ जा ऐब ॾिठा वञनि, उनजे बारे में मालूमात हासिलु कई वञे या इहो सम्झो वञे त उहो कीअं आहे ऐं उनजो माण्हू जो जेको उन हवाले सां हिकिड़ो पंहिंजी जेका राय मुक़ररु कंदा आहिनि या पंहिंजी जेका ॻाल्हि मुक़ररु कंदा आहिनि, उहा माण्हूअ जी ज़िंदगीअ ते ॾाढो असरअंदाज़ थींदी आहे। तव्हां ॾिठो हूंदो त केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जेके असां सां मिलंदा आहिनि फ़क़ति इन जे लाइ त हीउ माण्हू कीअं आहे इहो ॼाणण लाइ, ऐं उनखां पोइ उन माण्हूअ जे लाइ वधीक हू ॼाण हासिलु कंदा आहिनि। हू माज़ीअ जे बुनियाद ते ई मुस्तक़बिल जो अंदाज़ो हणंदा आहिनि ऐं हाल ते बि ॾिसंदा आहिनि त हू हाल में कीअं आहे। तव्हां ॾिठो हूंदो त माण्हू जेके हाल में जीअंदा आहिनि पिया या मौजूदा वक़्त में जीअंदा आहिनि पिया, उहे माण्हुनि खे ॼाण खां वधीक उनखे सम्झण जी कोशिशि कंदा आहिनि। माण्हू खे हमेशह ॿियनि जे लाइ जेका राय मुक़ररु करणु आहे उन खां अॻु सम्झणु घुरिजे, उनखे सोचणु घुरिजे या हुनखे इहो बि ॾिसणु घुरिजे त जेको मां ॻाल्हि करे रहियो आहियां छा इहा सम्झ वारी आहे या न। जेकॾहिं उहा सम्झ वारी आहे या उहा सोच वारी आहे त पोइ उहा सुठी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं उहा सम्झ वारी ॻाल्हि न आहे ऐं तव्हां कंहिंखे सम्झो ई कोन था पिया त पोइ उनजो फ़ाइदो कहिड़ो थो थिए। तव्हां माण्हूअ खे सम्झो, छो जॾहिं माण्हूअ में असां सम्झंदा आहियूं उनजो अहसासु पैदा थींदो आहे, उन ते विश्वासु ईंदो आहे, उन ते भरोसो ईंदो आहे, त पोइ उन सां कुर्बत बि वधंदी आहे ऐं उन सां वेझड़ाई बि वधंदी आहे। माण्हुनि खे ॼाण खे हटी करे उनखे सम्झण जी कोशिशि कयो, छो जो जॾहिं बि कंहिं माण्हूअ खे को मसइलो पैदा थींदो आहे या मुश्किलात ईंदी आहे या परेशानी थींदी आहे त उहो उन हालात जे घेरे में हूंदो आहे जीअं माण्हू भंवर में फासी पवंदो आहे। उहो उन जे वक़्त जी तक़ाज़ा हूंदी आहे जंहिं बुनियाद ते हू फ़ैसिला कंदो आहे, जंहिं बुनियाद ते असां ॾिसंदा आहियूं कंहिं माण्हूअ खे उनजी ॼाण हासिलु कंदा आहियूं त उहो उन सां गेल बि हलंदी आहे। कंहिं माण्हूअ खे माज़ीअ में का तकलीफ़ आई हुई ऐं उन तकलीफ़ मां निकिरण जे लाइ हुन कोशिशि कई या न बि कई त उहो छाप हुन ते रहिजी वेंदो आहे, उहो असरु हुन ते हमेशह रहंदो ईंदो आहे त हू उन मां जान ई न आहे छॾाए सघंदो। तव्हां माण्हुनि खे सम्झण जी कोशिशि त कयो, उनखे ॼाणण जी कोशिशि त कयो। तव्हां बसि जेका पंहिंजी शइ सोचियो था, सम्झो था ऐं कंहिं ॿिए जे लाइ उहा मुक़ररु करे था छॾियो त पोइ उन तां हटण जी तव्हां कॾहिं बि तक़ाज़ा न कई आहे, न ई तव्हां उन में कोशिशि कई आहे त उन शइ तां हटिजे पियो। तव्हांजे हिकिड़े लफ़्ज़ जो असरु ॾिठो आहे कॾहिं कॾहिं माण्हू जी शख़्सियत ते केॾो पवंदो आहे। कॾहिं कॾहिं माण्हू जो एतमाद सफ़ा मजरूह थी वेंदो आहे, टुटी पवंदो आहे, ख़तमु थी वेंदो आहे, उनजो बर्बादु थी वेंदो आहे। हुन में जेका सघ हूंदी आहे उहा ईअं दफ़नाइजी वेंदी आहे जीअं का शइ आम तौर ते माण्हू काॾहें फिटी करे छॾे। को माण्हू कमु कंदो आहे पियो त असां हुनजे आॾो एतिरियूं ई मुसीबतूं कठा करे ऐं हुनजे आॾो बयानु कंदा आहियूं त हीअ शइ मूंखां ई नथी थिए, तोखां काॾूं थींदी। इहे शयूं असां पंहिंजे तजुर्बे जे बुनियाद ते चवंदा आहियूं, पर ज़रूरी न आहे त जेका शइ तव्हां खां नथी थिए त उहा ॿिए खां बि न थिए। ज़रूरी न आहे त जेका शइ तव्हां सम्झणु चाहियो था ऐं तव्हांखे सम्झ में नथी अचे त ॿिए खे बि सम्झ में नथी अचे। असां हमेशह ॿियनि जे लाइ अहिड़ियूं शयूं मुक़ररु कंदा आहियूं ऐं पंहिंजो पाण खे ऑब्ज़र्व करे उन खां पोइ ई ॾसींदा आहियूं। तंहिंजो नुक़सानु छा थींदो आहे त रुॻो असां वटि ॼाण जा ख़ज़ाना आहिनि पर सम्झ आहे ई कोन, असां वटि अक़ुलु आहे ई कोन, असां वटि शऊर आहे ई कोन। हूअं बि शऊर जी तक़ाज़ा इहा हूंदी आहे त माण्हू ॿिए जो अहसासु करे, ॿिए जो सम्झे, ॿिए खे सोचे, ॿिए जे लाइ उहे फ़िक्रा माण्हू आणे पियो या उहे जुमिला आणे पियो जेके हुनजी मदद करे सघनि, या त माण्हू ख़ामोश रहे त बहितरु हूंदो आहे। ख़ामोशीअ लाइ बि ईअं चयो वेंदो आहे त ख़ामोशी ख़ज़ानो आहे, उहो हिकिड़ो अहिड़ो अनमोल हीरो आहे। पर कॾहिं कॾहिं तव्हां थोरो ॻाल्हाइण जी बि कोशिशि कंदा कयो। ॻाल्हाइणु कीअं त जेका शइ तव्हां ॻाल्हायो था पिया उहा केतिरी पुरअसरु आहे, या जेका तव्हां कचहरी कयो था पिया उहा केतिरी मानाइती आहे, शानाइती आहे या मफ़हूम सां भरियलु आहे। असां त बसि इन्हनि ई माण्हुनि सां रहिया आहियूं या असां जंहिं मुआशिरे में रहूं था पिया उन माण्हू बसि ॿिए जे लाइ पुछाऊं कंदा आहिनि त कीअं आहे ऐं उन खां पोइ ई असां फ़ैसिलो करे छॾींदा आहियूं उनजी शख़्सियत जे बारे में। असां ख़ुदि माण्हूअ खे परखण जो एतिरो वक़्त जी ज़हमत ई कोन कंदा आहियूं त कंहिं माण्हूअ खे परखिजे या उनखे उहो ॾिसिजे त हू कहिड़े हालात मां गुज़री इन जॻह ते पहुतो आहे। ऐं जॾहिं असां ॿी जेका आम तौर ते ॻाल्हि जेका आम महसूसु कई वेंदी आहे त असां जॾहिं बि कंहिंजी मदद कंदा आहियूं, हिकिड़ो भेरो, ॿ भेरो या 5 भेरा या 10 भेरा,
पोइ ईअं चवंदा आहियूं त हीउ मुंहिंजो थोरो मञे ई कोन थो, हीउ मुंहिंजो अहसान मञे ई कोन थो। ऐं जॾहिं माण्हू ईअं चवणु शुरू कंदो आहे त पंहिंजो अहसान विञाए वेंदो आहे, छो जो उहो तव्हां हुन ते जेको अहसान कयो आहे उनजो अजुर त अलाह ताला ई ॾियण वारो हूंदो आहे न। जेकॾहिं हू तव्हांखे मञे थो त वेल एंड गुड, उहा उनजी सुठी आदत आहे, सुठो हुनजो फहम आहे, हुन में सुठो इदराक ऐं शऊर आहे। पर जेकॾहिं हू नथो मञे त उनजी बि का मजबूरी हूंदी, का ॻाल्हि हूंदी, त माण्हू उहा शइ जॾहिं माण्हू सम्झंदो आहे, परखींदो आहे ऐं सोचींदो आहे त पोइ मां सम्झां थो त तव्हां कंहिं सुठी शख़्सियत जे तरफ़ वधणु शुरू कंदव। माण्हुनि खे ॼाणणु छॾियो पर उनखे सम्झण जी कोशिशि कयो, माण्हू जा ऐब कढणु छॾियो पर उनजी सम्झण जी कोशिशि कयो त हू कहिड़े हालात मां गुज़री तव्हां वटि पहुतो आहे। तव्हां माण्हुनि जी जेका ग़लतियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, उन्हनि खे ॼाणण जे लाइ ईअं छो था थियो जीअं मख अचे किन ते वेही रहंदी आहे, पर तव्हां हुन में सुठायूं ॻोल्हियो, हुन में तव्हां मुस्बत पहलू ॻोल्हियो, हुन में तव्हां भलायूं ॻोल्हियो, त ॾिसो तव्हांजी ज़िंदगीअ में केतिरा ई नवां रंग टिड़ी था पवनि ऐं उहे रंग एॾा मज़ेदार हूंदा, एॾा पाइदार हूंदा, एॾा जटरादार हूंदा जो उहे तव्हांजी ज़िंदगीअ खे ख़ुशियुनि सां भरे छॾींदा। जॾहिं तव्हां ॿियनि खे ख़ुशियूं ॾींदा आहियो त अलाह ताला तव्हांजे दर ते, तव्हांजे दामन में बि हज़ारे ख़ुशियूं भरे छॾींदो आहे। उहे ख़ुशियूं तव्हां में एतिरी त तब्दीली आणे छॾींदियूं आहिनि जो तव्हांजी ज़िंदगीअ में जेके पुराणा ॾुख हूंदा आहिनि उहे तव्हां खां विसरी वेंदा आहिनि ऐं तव्हां चवंदा त हमेशह खां वठी असां ख़ुशि हूंदा आयासीं। अलाह ताला असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।